कराची वासियुनि लाइ बिजली वधीक 51 पैसा फी यूनिट महांगी करण जी दरख़्वास्त नेपरा कलेक्ट्रेट जी दरख़्वास्त ते अॼु ॿुधणी कंदी। कलेक्ट्रेट अगस्त से फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट जी दरख़्वास्त ॾिनी। दरख़्वास्त मंज़ूर थियण ते कलेक्ट्रेट पापेदारनि ते 85 करोड़ 30 लख रुपयनि जो वाधू भार पवंदो। इसराइल जा लिबनान ते हमला जारी, वधीक 5 शहरी शहीद, 15 ज़ख़्मी। इसराइली हवाई फ़ौज जी हिज़्बुल्लाह जे फ़ौजी ठिकाननि खे निशानो बणाइण जी दावा। हिज़्बुल्लाह जा उत्तर इसराइल ते रॉकेट हमला, केतिरनि ई हंधनि ते बाहि लॻी वई। 3 इसराइली मरकावा टैंकूं तबाह, 24 कलाकनि दौरान शाइतल लिबनानी शहीद, 85 माण्हू ज़ख़्मी थी चुका। इसराइल जो शाम में बि फ़िज़ाई हमलो, 3 ॼणा मारिजी विया, 3 ज़ख़्मी। इसराइल जी गज़ा में बर्बील 4, वधीक 54 फ़लस्तीनी शहीद थी विया। विचोबर जी सूरत-हाल ते सलामती काउंसिल जो हंगामी इजलास गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जो चवणु आहे त विचोबर जी बाहि भड़की उथी त पूरी दुनिया खे वकड़ में आणे छॾींदी। लेबनान मां अमन फ़ौज कढण जी इसराइली दरख़्वास्त रद्द करे छॾी। रूसी नुमाइंदे चयो त इसराइल खे अमेरिकी तहफ़्फ़ुज़ हासिल न हुजे हा त हू अहिड़ियूं कारवायूं न करे हा। ईरानी सफ़ी चयो त छिकताइण जो वाहिदल रस्तो क़ज़ाई लिबनान ते हमला बंदि करणु आहे। चीनी सफ़ी जी इसराइल ऐं हिज़्बुल्लाह खे सब्र खां कम वठण जी अपील। अमरीकी सदर पारां ईरान ते वधीक पाबंदियूं हणण जी धमकी। जो बाइडन चयो आहे त ईरान खे वधीक पाबंदियुनि खे मुंहुं ॾियणो पइजी सघे थो। G7 जो इजलास तलब कयो पियो आहे। अहम मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं। G7 इजलास में विच ओभर जी सूरत-हाल जो जाइज़ो वरितो वेंदो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान चयो आहे त ईरान जंग न पर खिते में अमन चाहे थो। इसराइल खिते में छिकताइण वधी रही आहे। इसराइल ईरान ख़िलाफ़ कार्रवाई कई त मुंहुं तोड़ जवाब ॾिनो वेंदो। रड़की वेझो मामूली ॻाल्हि तां पुट तां माउ क़तल, ॻोठ समंदर भयो में जवाबदार। शफ़न भयो पिस्टल जा फायर करे पंहिंजी बेसन माउ हुज़ूरा खे क़तल करे छॾियो। लाश इस्पताल मुंतक़िल। ऐं घोसपुर में हफ़्तो अॻु अगवा थियल असदुल्ला भुगटी ऐं मंज़ूर भुगटी बासियाब न थिया। वारसनि ऐं भुगटी बिरादरीअ जे माण्हुनि जो इंडस हाईवे ते ॿीहर एहतिजाजी धरणो, रोड ब्लॉक, पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस मुख़बी खे बासियाब करण लाइ 2 ॾींहनि जी मोहलत वरिती हुई। मोहलत ख़त्म थियण बावजूदि मुख़बी बासियाब नाहिनि थिया।